कोर्ट वहीद चांडियो काज़ी अहमद वेझो ॻोठ कुर्बान लगारी जे रहिवासियुनि मुसमात कौसर परवीन पारां सेशन कोर्ट में मुड़स जे ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल। जंहिं दरख़्वास्त में मुसमात कौसर परवीन जणायो हो त मूंखे मुड़स नाले मुनवर भट्टी सख़्त मारकुट करे ज़बरदस्ती ॿार फुरे घर मां कढी छॾियो आहे ऐं मुंहिंजा मासूम ॿार आहिनि। अदालत सॻोरी ॿार मूंखे ॾियारे। जंहिं दरख़्वास्त ते अॼु एडिशनल कोर्ट सेशन जज अवैस अली अबड़ो जी अदालत पारां ज़ाल ऐं मुड़स जा बयान ॿुधण बाद अदालत टिनि ॿारनि एहसान अली ऐं रम्या इरफान खे माउ कौसर परवीन जे हवाले करण जो हुकुम कयो। जंहिं तहत टई ॿार माउ खे मिली विया। जॾहिं त अदालत ॿारहं मुसमात कौसर परवीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे मुड़स मुनवर भट्टी ऐं हैदर भट्टी खां ज़िंदगी जो वॾो ख़तरो आहे। हू मूंखे क़त्ल करण जी पोयां आहिनि। हिन वधीक चयो त हैदर भट्टी मौतमार धमकियूं ॾींदे चई रहियो आहे त मां तोखे क़त्ल कराईंदुसि। मुड़स जे हथां ऐं तूं जे भाइर बाबर अली ऐं माइट रोशन भट्टी जे मथां कूड़ा केस दाख़िल कराए जेल मोकिलींदासीं। हिन वधीक चयो त अगरि मूंखे या वरी मुंहिंजे भाउ बाबर ऐं साले रोशन भट्टी खे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार हैदर भट्टी ऐं मुड़स मुनवर भट्टी ऐं उन जा भाइर हूंदा। मां चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, IG सिंध, DIG SSP शहीद बेनज़ीर आबाद खे अपील थी करियां त हू फौरी तौर ते नोटिस वठी तहफ़ुज़ सां गॾु इंसाफ़ ॾियारनि।